जी सीरत चूंकि ही जुज़्वे नबूवत हो इन जे करे हुन में सूरत जी कैफियत भी हुई पूरी तरह हिन अदा करे ॾेखारी त हक़ाक़ शुनास माण्हूअ जो जेको मामलो आहे उहो किसे जे बजाय किसे जे नताइज ते ईंदो आहे किसे जे उन बाडीअ खे न ॾिसंदो आहे उहो उन बादीअ खां टपी करे हू इबरत हासिल कंदो आहे उन खां असबाक वठंदो आहे उन खां दर्स वठंदो आहे उन खां सम्झ जूं कैफियत उनखे इहा शइ सम्झ में ईंदी आहे त जॾहिं खां वठी आदम आहे त उन जे मुक़ाबले में शैतान आयो जाते जाते नूह आहे त उन जे मुक़ाबले में उहे बुत परस्त मुशरिक बि आहिनि जाते इब्राहिम आहे उते नमरूद ज़रूर हूंदो जाते फिरौन आहे उते मूसा बि ज़रूर आहे अहिड़े नमूने सां जाते ईसा अलैहिस्सलाम जो किरदारु ईंदो उते उन यहूदियुनि जो बि बद किरदारी ज़ाहिर थींदी जाते मोहम्मद मुस्तफ़ा हूंदो उते अबू जहल जो किरदार बि मौजूदु थींदो जाते हुसैनी किरदार ईंदो उते ज़ाहिर आहे त यज़ीदी किरदार भी ज़ाहिर नमूद उनजी थींदी सतीजा कार है अज़ल से इकबाल चयो हो न अज़ल खां वठी मुंड खां वठी हक़ ऐं बातिल जी रज़म जज़म इहा रमझम जंहिंसां दुनिया खे जिला थो मिले हुजे त इंसान में उहे कमालात ज़ाहिर थी न सघंदा इन करे हर दौर में यज़ीदी किरदार भी रहियो आहे त हुसैनी किरदार भी रहियो आहे हर दौर में हुक्मराननि जा खुशामदी भी रहिया आहिनि ऐं हक़ ऐं सिदाकत जा उहे पैकार हक़ सिदाकत जा उहे पुतला जेके हुसैनी किरदार खे दोहराईंदा रहिया ऐं दोहराईंदा रहंदा ला यज़ालु ताइफ़तुम मिन उम्मती युकातिलून अलल हक़ थोड़ी ब्रेक खां बाद में वरी इन गुफ्तगी खे जारी रखूं अखड़ने ठारो हुसैन दिल जो ने ठारो हुसैन दिल जो करारो हुसैन इहो पियो हले त हक़ाइक़ शुनास वाक़ियात खां हक़ीक़तूं कढंदा आहिनि त हिकिड़ी हक़ीक़त असांजे साम्हूं करबला जे वाक़े खां इहा नमूदार थिए थी कटा कर सर शहे करबो भला ने ये बताया है दरे बातिल पे झुक सकती नहीं मोमिन की पेशानी किरदार असांखे हिकु सबक इहो ॾिनो आहे त मोमिन पंहिंजे हक़ ऐं सच जी राह में पंहिंजी जान त कुर्बान करे सघंदो आहे पर सिदाकत जो रस्तो उन खां कोई छिने सघे नथो सघे उन जे रस्ते में केॾा बि जबल छो न अची वञनि हू इस्तकामत जो पहाड़ हूंदो आहे जे करबला जे उन सपोत अज़ीम सपोत उन करबला जे अज़ीम मुजाहिद मैदान करबला में बातिल खे ललकारियो इहो किरदार क़यामत ताईं हुसैनी किरदार कुझु माण्हू अदा कंदा रहंदा इन हक़ीक़त खे इन सबक मां ॾिसंदा आहिनि ऐं मैदान करबला मां केॾी बि शदीद मुसीबतूं अची वञनि सब्र ऐं इस्तकामत जो दर्स वठंदा जॾहिं ख़ीमे मां आवाज़ आयो बीबी ज़ैनब जो मात अली बैती खरबत हाय काश अली जो घर लुटजी वियो अॼु ही घर वैरान थी रहियो आहे तॾहिं हुसैन बाह मां वठे थो अदी या उख्ती इस्बिरी वत्तकी या ऐं मुंहिंजी भेण सब्र कर तकवा जो दामन न छॾ ऐं ॿुधी छॾ वालमी अन अहलुल अर्ज़ यमूतून ज़मीन वारा सभु मरंदा व अहलुस समावात आसमान वारा भी बाकी न रहंदा कुल्लु मन अलैहा फान कुल्लु शैइन हालिक या उख्ती ऐं मुंहिंजी भेण
सब्र जो दामन ऐं इहा अजीब तलकीन पिया फरमाइनि, ला तख़मशी रासी, पंहिंजे मथे जा वार न नोचिजांइ, पंहिंजो गिरेबान चाक न कजांइ। मन शक्कल जुयूब व दक्कल खुदूद फलैस मिन्ना, ली व लकी सुन्नत रसूलिल्लाह। ऐं मुंहिंजी भेण, तुंहिंजे मुंहिंजे लाइ, पूरे आलम जे लाइ मुहम्मद मुस्तफ़ा जो किरदार सुन्नत आहे। उनजे साम्हूं उनजो इब्राहिम फर्ज़न फौत थी वियो, उनजे अखियुनि मां ॻोड़ा वहनि पिया, पर इहे लफ़्ज़ फरमायो, इहे अजीब लफ़्ज़ फरमायो त ऐनान तबकिया, मुंहिंजूं अखियूं त रोइनि थियूं, पर ला नक़ूलु बिमा ला यर्ज़ा रब्बना, मां उहो जुमिलो नथो चई सघां जंहिंसां मुंहिंजो रब नाराज़ थी वञे। इहो उहो किरदार हो हुसैन जो, जंहिं एॾी अज़ीम मुसीबत जो सभु बचड़ा शहीद थिए उनजे साम्हूं थिया पिया हुजनि, सभु उञायल हुजनि, हिकिड़े अबे जे सीने मां छा थो निकिरी सघे? पर हिन अबे जे सीने में क़ुर हो। आख़िरी वक़्त ताईं जेकॾहिं जुमिला निकिता आहिनि त उहे मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत जा जुमिला आहिनि। उहे सुभान रब्बियल आला वारी कैफ़ियत आहे, उहा सजा रेज़ी जो अंदाज़ आहे। दुनिया खे ॿुधायो वञे थो त हीउ मुंहिंजो वाक़ियो अव्हां जे लाइ अज़ीम हिकु सबक़ु आहे। दुनिया ख़ुशीअ में निमाज़ूं नथी पढ़े, दुनिया ऐश जी पखनि ऐं पावरनि वारी मस्जिदनि में निमाज़ूं नथी, पर मुंहिंजे हुसैन इहो किरदार ॾेखारियो। तीरनि ऐं तलवारनि जी बारिश में हर तरफ़ जंहिं पासे खां वारी तपी चुकी हुई, जुमे जो ॾींहुं हो, खुतबात हलनि पिया, हिकिड़ा त ऐशदार मस्जिदनि में, हवादार मस्जिदनि में नमाज़ूं अदा पिया कनि, पर मुंहिंजो हुसैन उन ततल वारीअ ते सर सजदे में रखी दुनिया खे ॿुधाए रहियो हो त सुजदो आशिकनि जो सुजदो, आख़िरी सजदो, उन्हनि जो सजदो जंहिंजी ज़िंदगी अल्लाह जे लाइ आहे। कुल इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती रब्बिल आलमीन। हुज़ूर जन जेके ऐलानिया लफ़्ज़ जुमला चया, मुंहिंजी निमाज़, मुंहिंजो रोज़ो, मुंहिंजी कुर्बानी सभु अल्लाह जे लाइ आहे, मुंहिंजी ज़िंदगी, मुंहिंजो मौत अल्लाह जे लाइ आहे। उन कैफ़ियत खे हज़रत हुसैन ॾेखारियो करबला जे मैदान। दोस्तो, ही उहो अज़ीम मैदान हो जंहिं दुनिया खे वॾे में वॾा सबक़ ॾिना। असां इन वाक़िए खे फ़क़ति हिकिड़ो वाक़ियो ऐं नमूद बनायो। इहे उहे किरदार हा, ज़िंदा किरदार, जेके क़यामत ताईं ज़िंदा रहंदा, जन किरदारनि जे तुफ़ेले असांजे इस्लाम खे चमक मिली, जिला मिलियो, जंहिं हक़ खे अहिड़ी कुवत बख़्शी जो हक़ जिस्मानी ताक़तूं त फना करे सघंदो आहे, पर उहा रूहानी ताक़त करबला जे मैदान में गुम थियण खां पोइ भी पूरी दुनिया में गूंजंदी रहे। उन आवाज़ खे दुनिया दबाए नथी सघे जेको रूहनि ताईं पहुची चुको हो, जेको क़यामत ताईं, आख़िरी ॾींहं ताईं पहुचंदो रहंदो। इहो हज़रत हुसैन जो किरदार हो, उहो अज़ीम, जंहिं हिन दुनिया खे ॾेखारियो त हीउ हथ जेको आहे बातिल जे हथ सां हथ न मिलाईंदो। हीउ हथ शहीद त थी सघे थो, हीउ हथ कुर्बान त थी सघे थो, हिन जा बच्चा त शहीद थी सघनि था, पर दीन जे मथां, उन इस्लाम जे मथां, नाने जे उन प्रोग्राम जे मथां सभु कुझु कुर्बान त थी सघे थो, पर उन दीन इस्लाम जे मथां फनाइयत जे हिकिड़ो वार बराबर बि फ़र्क़ जी कैफ़ियत न ॾेखारणी। बहरहाल, मां अव्हां जे साम्हूं कुझु हक़ाइक़ रखिया आहिनि। इन वाक़िए मञा घणा असांखे सबक़ मिलनि था ऐं काफ़ी शयूं असांखे इन मञा मिलनि थियूं।
इस्तकामत जी कैफ़ियत मिले थी, सब्र जी कैफ़ियत मिले थी, वाक़े जी बर्दाश्त जी कैफ़ियत मिले थी। इन सभिनी हक़ीक़तनि खे ॾिसंदे बेहतर इहो आहे त असां हक़ाइक़ परस्त बणिजूं। फ़क़ति किस्सा निगारी असांजे ज़हननि में न हुजे, असां उन हक़ीक़त खे ॾिसी रहिया आहियूं जेका हुज़ूर जन बयान फरमाई, ला यज़ालु ताइफ़तुम मिन उम्मती युक़ातिलून अलल हक़। हुज़ूर फरमाओ क़यामत ताईं हिकिड़ो मुंहिंजो जेका लड़ाई लड़ंदी ईंदी, उन्हनि खे कंहिं मुब्तिल जी बतालत, कंहिं बातिल जी बदमाशी, कंहिं गुंडे जी गिरज चमक उन्हनि खे दबाए नथी सघे। वो हक़ जे आवाज़ खे हमेशह बुलंद कंदा रहंदा। असांजी ही दुआ आहे त असां तव्हां समूरे हिननि वाक़ियात मंझां इबरत हासिल कयूं। अणॾिठल शयुनि ते असांजो दिमाग़ पहुचणु खपे। इबरत वतल आहे उबूर खां। उबूर जी माना आहे दरिया खे पार करे वञणु। इंसानियत नालो आहे कुझु शयूं ॾिसी करे उन मंझां नताइज अखज़ करणु, बल्कि तेज़ अखियूं आहिनि। बाज़ खे मेलनि खां मत परे दाणो नज़र ईंदो आहे, हुनजी तेज़ अख आहे। कुते खे सिंघण जी हिस असां खां वधीक आहे, हरणीअ खे भॼण जी हिस असां खां वधीक आहे, घोड़े खे असां खां वधीक ताक़त आहे। पर इंसान खे जेका कुवत बख़्शी वई आहे उहा इबरत ऐं नताइज जी। उहो माज़ी खां सबक़ वठंदो आहे, मुस्तक़बिल में उन मुताबिक़ कदम खणंदो आहे। उहो पंहिंजी शख़्सियात खे फ़क़ति रोअण जो आमाजगाह न बल्कि उन्हनि खे आइडल समझदो आहे। उन शख़्सियात खे पंहिंजे इज़त जो मदार समझदो आहे। उन्हनि पंहिंजे सुपोतनि जी किरदार खे यादि रखंदो आहे। हर क़ौम पंहिंजे बहादुरनि खे यादि रखंदी आहे। इन लाइ कुझु क़ौमूं उहे आहिनि जेके उनजे नक्शो निगार ऐं बुत परस्तीअ में गुम थी वेंदियूं, पंहिंजे वॾनि बुज़ुर्गनि जा बुत बनाए उन बुतनि खे ख़ुदा समझदियूं। इहा ज़ाहिर परस्ती आहे, पर हक़ीक़त शुनासी आहे त उनजे किरदार ऐं सीरत ते नज़र हुजे त इहे अज़ीम ॿई हस्तियूं हैदर करार जूं वॾी नेमतूं। कल लिखियो आहे हज़रत हुसैन ऐं हज़रत हसन उहे अज़ीम इंसान हा जंहिंमें अधु नक्शो मथियों हज़रत हसन में हुज़ूर सरवर कायनात जो हो, हज़रत हुसैन में हेठियों नक्शो हुज़ूर सरवर कायनात जो हो। ॼण त ही ॿई जुड़वा जिस्म नबी खां निकितल हा। इन जे करे त हुज़ूर जन फरमा अल हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन। हुसैन मां मंझां आहे, मां हुसैन मंझां आहियां। इहे जुज़वियत वारो शरफ़ शायदि दुनिया में कंहिं सहाबीअ खे बि न मिलियो हूंदो। हुज़ूर जे जिस्म जी जुज़वियत ऐं जुज़ो हुजणु। अल फातिमतो बिज़अतुम मिन्नी मन आज़ाहा फ़क़त आज़ानी। फातिमा मुंहिंजे जिस्म जो टुकड़ो आहे, जंहिं हिन खे ईज़ा हुजणु मां मुहम्मद खे ईज़ा। त ही उन जिस्म जे टुकड़नि मंझां हिकिड़ा टुकड़ा शाहपारा हा। हिननि जो किरदार नुमाया हो, हिननि जी ज़िंदगी अजीब हुई, हिननि जी तरबियत जो आला अंदाज़ हो। पहिरीं गोद ॿार जी तरबियत जी अम्मा हूंदी आहे। दुनिया खे बि अम्मा माऊं मिलियूं, पर जेकी हसन ऐं हुसैन जी अम्मा आहे फातिमतु ज़हरा, उहा मुहम्मद मुस्तफ़ा जी उहा अज़ीम न्याणी आहे, जंहिं दुनिया खे छॾे करे आख़िरत खे क़बूलियो हो, जंहिंजे घर मां क़ुरान जो आवाज़ ईंदो हो, जंहिं पंहिंजे बच्चनि खे लोली बि क़ुरान जी ॾिनी। उन जे झोलीअ में पहिरियों हज़रत हसन ऐं हुसैन तरबियत वरिती आहे। वरी अहिड़ो पीउ शायदि कंहिंखे मुयसर थियो हुजे, हैदर करार, जंहिं पूरी उमिरि कॾहिं सजदा रेज़ बुत जो न थियो, बुलूगत खां वठी जंहिंजी जवानी पाक बाज़ी जो अंदाज़ हो, जेको मस्जिद में पैदा थियो, मस्जिद में शहीद थियो, जंहिंजी बहादुरी ज़रबुल मिसल हुई, जेको फ़ैसलनि ऐं क़ज़ा में नंबर अव्वल ते हो, जेको उहो हैदर करार
वो हजरत अली जंहिंजे लाइ बाबुल इल्म चयो वञे थो, जंहिंजे लाइ हजरत उमर फरमायो जेकॾहिं अली न हुजे हा लौला अली लहलक उमर, उमर त हलाक थी वञे हा। जेको हर मुश्किल मसाइल में मशवरा ॾेई करे सहाबा खे हलाईंदो हो, वो हैदर करार हो। करार जंहिं अब्द बुध खे हिकिड़े धक सां उन वॾे पहलवान खे ढेर बनाए छॾियो। ही उहो हैदर करार हजरत हसन ऐं हुसैन जो वालिद हो, जंहिं मरहब जा छक्का छॾाए छॾिया, जंहिं ख़ैबर जो दरवाज़ो उखाड़े बाज़ूए हैदरी खे ॾेखारियो। वो हैदर करार जंहिंखे सभ खां अज़ीम प्यारी में प्यारी न्याणी मोहम्मद मुस्तफ़ा जी मुयसर थी, उहो हैदर करार जॾहिं खजाना उनजे घर में आया, बैतुल माल में आया, तॾहिं सॼा तक़सीम करे बरकातूं नफ़िल पढ़ी, ये अल्फाज चवण लॻो गैरी गैर, ऐं दुनिया ॿिए खे धोखो ॾे, मूंखे दुनिया जी ज़रूरत न आहे। हिकिड़ी जाइ ते अजीब अल्फाज फरमाया उन हैदर करार, फरमाओ ज़म्मल इलाहु हरामहा वजनबतु हलालहा व हरामहा। अल्लाह त दुनिया जी हराम जी शिकायत कई आहे, पर मां हलाल बि छॾे ॾिनो आहे त हराम बि छॾे ॾिनो। मां हलाल जी रमक बाक़ी रहे, जंहिं ज़िंदगी जी उन असली कैफियतनि खां दुनिया खे आशना करायो, जेको तसव्वुफ जो इमाम हो। तमाम तरीक़ा कादरिया हुजे, चिश्तिया हुजनि, सुरवर्दी हुजे, समूरे तरीक़ा जेके आहिनि तसव्वुफ जा हैदर करार ते बीहनि था। ही उहा अज़ीम हस्ती ही जंहिंखे हुज़ूर जन मौला करार ॾिनो। ही अज़ीम उहो हुज़ूर जो नुमाइंदो हो। बहरहाल मां हसन हुसैन जी तरबियत गोद में, पोइ उन खां बाद हज़रत अली, उन खां पोइ हुज़ूर सरवर कायनात जेको तमाम नबियनि जो बि नबी हो, कायनात में जहिड़ी उन शख्सियत पैदा थी आहे न पैदा थींदी, उन जी तरबियत ऐं आगोश में पलिया, जंहिं हुज़ूर जन कुलनि ते खणी करे हसन ऐं हुसैन खे घुमायो, जेके सजदे में हुज़ूर जे दोस्त ऐं कंधे ते चढ़ी वेंदा हा त हुज़ूर सजदे खां सर न उठाईंदा। ये उहे अज़ीम हस्तियूं हुयूं। बहरहाल इन्हनि जो किरदार अज़ीम आहे। असल जेको मसलो आहे शहादत जो, उहो किरदार जी कैफ़ियत आहे। दुआ कयो त अल्लाह ताला असां तव्हां सभिनी खे इन्हनि अज़ीम हस्तियुनि जे किरदार ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह। ओ अगर अहिड़ा ॾुखड़ा ओ जबल ते अचनि हा। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि त्तय्यिबीन अत्ताहिरीन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कतबल्लाहु लअग़लिबन्ना अना व रुसुली व क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वदित्तु अन उक़्तल फ़ी सबीलिल्लाहि सुम्मा उहिया सुम्मा उक़्तल सुम्मा उहिया सुम्मा उक़्तल औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रवाहुल मुस्लिम। हज़रात सामईन व नाज़रीन, ज़ाहिर है त अल्लाह तबारक व तआला जो कुछ ही कारखानो ऐं निज़ाम हलाए रहियो आहे, उन में काथे बि अव्हां खे ख़लल नज़र न ईंदो ऐं उन जो निज़ाम हिकु अदालत ऐं इंसाफ़ ते मबनी आहे, मुतवाज़ी अंदाज़ आहे उन जो। क़ुरान शरीफ़ में फरमायो आहे